सुधरी पई। शाह लतीफ़ यूथ फोरम खंडवा जा दोस्तों हक़ मौजूद जी मूंखे इंतहाई ख़ुशी थी आहे त खंडवा शहर नेशनल हाईवे जे भर में आहे, पर को बि बुनियादी सहूलतुनि खां पसमांद आहे ऐं उन ॻोठ में मुर्शिद लतीफ़ जे नाले ते नौजवाननि हिकिड़ी शमा ॿारी आहे, हिकिड़ो ॾीओ जलायो आहे। उहो बिन हवाले सां त असां इल्म खां, अकुल खां, हौसले खां वांझल छो आहियूं। बुनियादी तौर ते रियासत जो कमु आहे बजेटूं रखणु, इल्म जे हुसूल लाइ इदारा ॻोल्हणु, पर असां वटि इदारा त आहिनि, भितियूं त आहिनि, फर्नीचर त आहे, पर हुकूमत जे सियासी मुदाख़लत जे करे, गैर मुनसिफ़ाना बेड गवर्नेंस जे करे असांजी तइलीम ॾींहों ॾींहुं तंज़ुल ऐं तबाहीअ ॾांहुं वञे पई। ऐं पोइ उन मैदान में जीअं अॻे अलंदो शाह हो, वली भाई हो, अहिड़ा ई अॼु मूंखे नज़र पियो अचे शाह लतीफ़ जा नौजवान खंडूअ में उहा शमा दुखान पिया वञनि, जिन लाइ उस्ताद बुखारीअ चयो आहे त समुंडनि खे हूंदा किनारा पिया आहिनि, पहाड़नि में मोड़ियो त चारा पिया आहिनि, जे जरकी जीअण जो फ़ैसिलो आहे पको त हिन जुए में जीअ जिया। त ज़िंदा दिल दोस्त, ज़िंदा दिल माण्हू जेको हिते अंधोकार रोशनीअ खे उझाइण जी कोशिशि कई वई आहे, जे लतीफ़ चयो आहे त ॾोर जी ॾीओ हथ करे ॾोर में ॾींहं धार कौड़े लख हज़ार हिन ऊंध अंधा कया। उन अंधारीअ में हिननि दोस्तनि जेको ही तइलीम जे हवाले सां हिकिड़ी जागृता पैदा कई, छो त तइलीम जंहिं बि माण्हू हासिल कयो, तइलीम जंहिं बि माण्हू वरिती, उहो उन ॾींहुं ग़ुलामीअ खे लत हणी छॾींदो, ग़ुलामीअ खे तबाह करे छॾींदो। उन करे असां वटि अॼु बि इदारा तबाही ऐं बर्बादीअ उन सोच जो अमल दख़ल आहे जेके चाहिनि था त सिंध जो माण्हू तइलीम न कराए, तइलीम जो हुसूल हासिल न करे सघे, उहो जाहिल ॼट अणपढ़ियल हुजे, जीअं सदाईं असांजे ग़ुलामीअ जो शिकार। उन करे इन सोच खे शिकस्त ॾियण जे लाइ जीअं असांजो दोस्त रहमतुल्लाह साईं ईदल ऐं ॿिया दोस्त जेके हिकिड़ी शमा ॿारी अथनि ऐं हिते जे दोस्तनि जेका शमा ॿारी आहे, जेकॾहिं इहो जज़्बो, जेकॾहिं इहो अज़म, जेकॾहिं इहो हौसलो असीं सॼी सिंध खे ॾेई वञूं ऐं सॼी सिंध खे इहो बार करायूं त जेकॾहिं सरकार सही तइलीम नथी ॾियारे, इदारा नथा हलनि, पर असां सभिनि खे उन जी मालिकी करणी पवंदी ऐं तइलीम जे हवाले सां असां पंहिंजे बचनि खे आरास्ता करे वियासीं त हिन समाज खे 21वीं सदीअ में असीं ज़रूरु बची। उन लाइ ज़रूरत आहे उन वियल जी, उन मशीन जी, छो त ही जेको समाज में असांजो नौजवान आहे न, जीअं जेको मुसवर हूंदो आहे, पत्थर मां मूर्ति बनाईंदो आहे, त हिननि नौजवाननि खे तराशण जी ज़रूरत आहे त जीअं ही तराश जी सुभाणे मुस्तक़बिल जो, हिन समाज जो, हिन सोसाइटी जो आईंदो ऐं हिन मुस्तक़बिल लाइ राह ऐं रस्तो बणिजे। उन लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे इदारनि सां गॾु, जेकर वो इदारनि में फॉल्ट आहे त असीं हिकिड़ी शइ माना लाज़मी ऐं उन नतीजे ते पहुतो आहियां त घर खपाए, वसाइल खपाए, ॿार पढ़ाए, उहो प्राइवेट में पढ़ायो, सरकारी में पढ़ायो, पर पंहिंजे बचनि खे तइलीम